अल्लाह अल्लाह दे मालिक को सखी मुर्साचे जेको हिन फकीर जी ज़रूरतां पूरियूं करे मुंहिंजा अल्लाह मोकिल को पंहिंजो बंदो अल्लाह 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 हक छा वती चाहे जेको चओ त निभागी बाबा वती हेॾे चाहे ता न। वो वॾा अल्लाह जे नाले ते बाबा हेॾे ता हिकिड़ो मिंट बा हेॾे ता ॿुधाए सब्जी थी फ्रूट थी जेका शइ खुटल थी मूंखे ॿुधाए वञा तो शहर त वती चा न पोइ वरी ईंदो आहे फैलाणी शइ कोन्हे टीरी शइ कोन्हे फैलाणी शइ कोन्हे। शुक्र आहे असां शादी न कईसीं रन मुरी ॾेई थी हा अबा साईं हिकिड़ो मिंट खीर जो दॿो नरड़े जो ॿियो खंडपती सब्जी त वठण ई वञा थो उहा त वठंदुमि ई वठंदुमि। अल्लाह अंब अल्लाह वती चाहे सिंधड़ी चौरसो कहिड़ो अलाए मां त न खाईंदो आहियां न तूं जेके खाए त मैडम तुंहिंजे लाइ आने न हाणे छा कयूं असां ठीकु आहे हलो वती थो अचां मां अबा बिस्मिल्लाह चाचा हुकुम फ़कीर साईं। अब हुकुम ना अर्ज अल्लाह जे नाले ते हेल्प कर सुबुह कोठे गिराव ही न खाधो आ सब अचन था तकियूं माफ़ कयूं हलिया था वञन बस तोमे ही उम्मीद आ मौला जा गंज अल्लाह 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 वधाईंदी अल्लाह अञा गंज ॾींदी अल्लाह ॾींदो सभ खे हा बस अल्लाह हा वाह बिस्मिल्लाह बस दुआ मौला कर वधाईंदे अल्लाह वधाईंदे अल्लाह आबाद कंदे अल्लाह बचन मुंहिंजो में कोई अहिड़ो शार वॾो कारोबार न आहे फ़कीर साईं बस दुआ कर अल्लाह रिज़्क में बरकत विझे बस अल्लाह आबाद कंदे बा अब हेॾे ता हिकिड़ो मिंट हेॾे ता वरी छा थियो हेॾे हिकु घर वारी जी तवाई आहे फरमाश मथो फरमाश चओ नाराज़ न थी हाणे हिन जो त मां जेको आहे अॼु वेलो खावां महांगाई आहे चलो ठीकु आहे 50 जी भाॼी वठां 2 मानी वठां गुज़ारो थी वेंदो हा हाणे राति छा खावां सुबुह छा खावां सुभाणे मंझंदि जो ॿिए ॾींहं जो तुंहिंजो वास्तो वॾो आहे मौला जा हर गंज थी मुंहिंजे लाइ अहिड़ो कुझु को सोच को रस्तो कढ जीअं मां बुख ते हिकिड़ो वेलो बि न वेहा हा हेॾे तक बा हेॾे ॾिस मुंहिंजी एतिरी हेल्प कर जीअं मां गर्मियुनि जा महीना 2-3 ते वेही खावां बा हे वठ मोबाइल 54,000 जी मोबाइल थी मौला आबाद कंदी अल्लाह ख़ुशि कंदी हे थी 36,500 रुपया हिन में पियल थी वाह मुंहिंजा मालिक वाह अल्लाह साईं हिनखे तूं गंजो गंज ॾिजांइ हिनखे तूं आबाद कजांइ टाला हिन जे हेठो ॾिजांइ हे चार्जर थी ठीकु आहे हे सिगरेट हे तोखे न ॾियां वाह 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 मूंखे थियो महिरबानी महिरबानी लख रुपयो थी ईअं सम्झ ज़िंदगी सेट कर हा ये 2 महीना गर्मियुनि जा निकिरी वेंदा बी यार तुंहिंजी हेल्प अञा घणी कयां मां हा के यार दोस्त रे फोन कर मांखे दे हा हूंदा अल्लाह तू पाण भलो आहे तुंहिंजा यार बि भला हूंदा 2 मिंट हेलो अब आए वठ फ़कीर साईं दुआ कंदे सॼी ज़िंदगी दुआ कंदे बस अल्लाह आबाद कंदी अल्लाह अहिड़ी हेल्प करे छॾी मां ॼाण हमरा आया हा सॼी ज़िंदगी जे लाइ तुंहिंजी मानी जो ठीको हुन जे मथां हा हा वाह 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 गंज थी न शुक्र आहे गंजा हे डबे को बगैर पैसा कंदी माना खपाईंदेसि पोइ हाणे मां जो घुम पेट आहे सही सही हा न बा मां हलाईंदुमि त कोन कहिड़ो वारे कहिड़ो वारे साहब इहो थी साहब इहो थी अबा ख़ैर पाए अबा जो भला फकीरनि जे कॾहिं बि टैक्स लॻी आहे जा साईं फ़कीर न आहे दाड़े ला मुंहिंजी मोबाइल कसी दे बटू कचो दे अच्छा जमादार सलूट जी सर यस अरे वही मुजरिम थी जेको माण्हुनि को मोबाइल चार्जर बटू मोटरसाइकिल फरार वही थी इनखे अहिड़ी सज़ा ॾिबी ख़बर हिन जी हाणे पवंदी ज़िंदगी जेल में विझोसि विझदासीं मांखे ॾियोसि पई तवजो हा सही मुंहिंजो अहिड़ो फोटो ई मुंहिंजो लॻल आहे मां हिन पूरो न कया यकीन कयो मां हिन को हेल्प घुरी आहे मदद घुरी आहे हिन पाण ॾिनो मां तू फ़कीर घटि धाड़ेल ज्यादा थो लॻी मूंखे घणनि ॾींहंनि खां वठी तुंहिंजी तलाश हुई हल हाणे हल त तोखे तुंहिंजी ख़िदमत ते हली कयूं चङाई कई मां या केॾी चङाई आहे बाबा हूअ पिने पियो 2 वेलनि जी मानी 3 वेलनि जी महीने जी 2 जी मानी घुरे पियो न हाणे साहब तोखे जेल में विझंदो सॼी ज़िंदगी दाल मानी खा वञी दुआऊं कर मांखे इहे कबी थी फ़कीरनि जी
जे नाले ते 2 वेलनि जी मानी ॾे 3 वेलनि जी मानी ॾे हाणे जेल में सॼी ज़िंदगी मानियूं खा वेठो काल बि नवां त वे त मां खणा अरे चौपल बि विसार कयो थी अल्लाह दिन जी ॾिस अस्सलाम वालेकुम दोस्तों ये तव्हां वीडियो ॾिठो यकीन आहे त तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं असांजी ॾुतड़ियल पुलिस बूट ई कोन अथसि पर ओरिजिनल पुलिस न आहे मिड़ई असां हिकिड़ी डमी ठाहींदा आहियूं ऐं सिंध पुलिस खे असांजो सलाम आहे ऐं असां जेको आहे सो कोशिशि कंदा आहियूं त वीडियो तमामु बहितर ठाहियूं ऐं जेके तव्हांखे पसंदि हुजनि फनी वीडियो हूंदा आहिनि या को मैसेज वारो वीडियो हूंदो आहे ऐं हमेशह असां कोशिशि कई आहे त तव्हां ॾिसंदड़नि खे मुतमिन कयूं सो अॼु कमेंट में तव्हां ॿुधाइजो त असांजो हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो ऐं असां सां गॾु हुयो मोहब शेख साहब तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे असांजे ठुल शहर जो ऐं पूरी सिंध जो अलहमदुल्ला ऐं मामो मीर त तव्हां सुञाणियो नालो ई मां काफ़ी आहे। हिकिड़ी मां अर्ज़ु कंदो मान हा मुंहिंजे नाज़रीन हाज़रीन मूंखे इहो तव्हां कमेंट में ॿुधायो त हर चकर खाइण वारा वीडियो बि पाण ठाहींदो आहे मोचड़नि पादर वारा वीडियो बि मुंहिंजा हूंदा आहिनि मां डुबरो थी वियो आहियां हेॾे माशाल्लाह ॾिसो हाँ यार खीराई है ना जैसी इहो यार थोरो कमेंट में बाबा, लिखोसि न ये संगत पूरी मीडिया ॾिसे थी ऐं हाणे हिकु ॿ वीडियो हिन सां अहिड़ा ठाहींदुमि जंहिंमें रुगो तूं खाईंदे त दोस्तो वेंदे वेंदे असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कजो ऐं कमेंट लिखिजो त असां कहिड़े क़िस्म जा वीडियो ठाहियूं छो जो असांजो हीअ स्क्रीन ते नंबर बि आहे व्हाट्सएप नंबर आहे इहो मुंहिंजो इन ते बि तव्हां व्हाट्सएप ते वॉइस ऐं ऑडियो कॉल करे सघो था वॾी महिरबानी चाचा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खैर ता आहे बा छा ॻोल्हे थो ॻोल्हियां कुझु नथो मां सोचियां थो त असांजी अछी ॾाढ़ी थी वई 60 साल में अची पहुता हूं उमिरि में ही बा हेॾो वॾो सारो रोड ठहियो आहे अॻे त मूंखे ख़बर हुई त बाबा चलो ठीकु आहे हिकु विछाई थी मां ॾिठमि त मां चयो असांजे ठुला में 2 पथर विझी मथां लूलर घुमाईंदा अथसि पर हे 5 विछाई एॾो कमु बा मां पंहिंजी अछी ॾाढ़ी कई आहे त कॾहिं न ॾिठो आहे भला इहो त ॿुधाए पुट हे रोड ठाराए केरु थो चाचा इहा ॻाल्हि तोखे मां थो ॿुधायां हाजी अली हसन ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी अदी फरियाल टालपुर जी महिरबानी सां ही रोड ठाही थो अबा इहा त उन्हनि जी महिरबानी थी इहा ज़रदारी साहब वारनि जी भला मूंखे इहो त ॿुधाए त हे ईमानदार ठेकेदार कहिड़ो आहे लॻे थो त असांजो ठुलो हाणे गुल थींदो इन जो नालो ॿुधाए त मां वञी को गुलनि जा हार पारायां आहिनि चाचा असुल ॻाल्हि इहा आहे हा मूंखे इन ठेकेदार जी ख़बर न आहे बाक़ी जंहिं ॻाल्हि जी मूंखे ख़बर हुई उहा तोखे मां ॿुधाई मां हाणे हलाए थो वॾी ॻाल्हि आहे कंहिंखो पुछां अबा हेॾे बि त वो मामा हेॾे था अबा हिकिड़ो आहे, वाह, ख़ैर त आहे। तकलीफ़ त कर 2 मिंट हिनखे बंदि त कर अबा हेॾे थोरो कमु आहे हुकुम चाचा अबा मूंखे इहो ॿुधाए त हे जेको रोड ठहे थो हा हे हेॾो सारो वॾो रोड जेको ठहे थो त इन जो ठेकेदार केरु आहे चाचा हे जेको रोड ठहे थो न मीरपुर खां वठी ठुल ताईं हा नौजवान छोकिरो थी आफ़ाक मजीद जी जी हा हा हे पयार बिरादरी जी महिरबानी थी ठुल शहर जे मथां चाचा हे सॼो ठीको उन्हनि जो थी ऐं मथे जेको आहे सो गवर्नमेंट सां या जेके ख़बर पई आहे त अली हसन ज़रदारी हीअ रोड असांजे ठुल खे ॾिनो आहे इहा सॼी आफ़ाक पयार जी ऐं मजीद पयार वारनि जी महिरबानी आहे जेको मीरपुर खां वठी ठुल ताईं ही रोड न पर अंदरि शहर में वेंदे न जामा मस्जिद खां वठी बेनज़ीर कांटे ताईं वरी मथे इहे बाहू खोसे ताईं अबा मां ॿुधो त दौड़ में बि ठहे थो बाबा इहो वरी रबर चौक खां वठी चौंकल मोड़ रियाज़ होटल ओ कंदकोट वारी पुल ताईं वरी कंदकोट जी पुल फिरी अचे हेॾे सदीक नूनारी वारी पुल ताईं इहो चौधारी जेको बि ठुल शहर में कमु हले थो न इहो आफ़ाक मजीद पयार साहब जी महिरबानी आहे पयार बिरादरी जी ठुल शहर जे मथां महिरबानी आहे जेको पको ऐं मज़बूत रोड ठहे थो असां पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा रोड पका न ॾिठासीं अबा हाणे तुंहिंजी छा उमिरि हूंदी मां 60 साल जी उमिरि में अहिड़ा रोड अहिड़ा कम कोन ॾिठा न 5 विछायूं लॻे थो त ठुलो हाणे माना रुपयो जो रुपयो गुल आहे बाबा ईमानदार ठेकेदार हूंदो न कमु पंहिंजो सचाई सां कंदो न त उहो रोड 20 सालनि ताईं बि जेको आहे न ख़राबु थींदो बाक़ी जेके पेटी ठेकेदार आहिनि अचनि था हिकिड़ी विछाई करे मथां डांबर हारे हलिया था वञनि 3-4 ॾींहंनि खां पोइ का गाॾी को 10 व्हीलर या बरसाति पए थी रोड ख़तमु ना भा हिन कम खे जंहिं न मञियो त पोइ उनखे है पा वधीक मां न चवंदोमांसि चाचा हाणे पयार बिरादरी जे लाइ ऐं आफ़ाक मजीद साहब जे लाइ हिकिड़ो मां शहर ज़रूरु चवंदुमि उहो ॿुधजाए ॿुधाए हाणे थींदो ठुल गुलाब जो गुल हाणे थींदो ठुल गुलाब जो गुल छो त पयार बिरादरी जो साथ आहे इहो थी वियो आहे सॼे तालुके में हुल
वाह हाणे थींदो ठुल गुलाब जो गुल जियो आफ़ाक मजीद पयार साहब जियो।